अल्लाह मुझे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गाल सच्ची आ। अज हिन गोल मोहम्मद मुगेरी जे गोठ में जिया जमात आई आ त रहमत जा मलाइक भी गड वेठा। ॾाढी खुशी थी आ। रमजान जे लफ्ज़ में ही कमाल आ। रमजान जे लफ्ज़ में 5 अखर अथव रा मीम ज़ाद अलिफ ऐं नून। फरमाए रमजान शरीफ जी रात ही चवे त हे महीनो मोमिनन रोजेदारन मुसलमानन जे लाइ रहमत जो महीनो आ। तॾहिं त रब साईं पहिरों ॾहाको ई मोमिनन जे लाइ रहमत जो ॾहाको रखायो। रमजान जो ॿियो अखर मीम। इन मीम में इशारो आ त मग़फ़िरत वारो महीनो आ। तॾहिं त रब साईं विचों ॾहाको ई मोमिनन जे लाइ मग़फ़िरत जो ॾहाको रखायो। रमजान जो टियों अखर ज़ाद। इन ज़ाद में इशारो आ त हे महीनो रोज़ेदारन क़ुरान जो हक़ अदा करण वारन रमजान शरीफ जो एहतराम करण वारन जे लाइ रब साईं जन्नत जी ज़मानत जो महीनो रखायो आ। ये जो आखिरी ॾहाको शुरू थियो आहे न, अल्हम्दुलिल्लाह अज 21 को शुरू थियो आहे। अज 22 जी रात आ। जन्नत जी ज़मानत हिन ॾहाके में मिलंदी है। अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आखिरुहु इत्क़ुम मिनन नार। मुझे महबूब साईं फरमायो त आखिरी ॾहाको जहन्नम को आज़ादी जो ॾहाको आ। जन्नत जी ज़मानत जो ॾहाको आ। अलिफ तो चवई हिन महीने में अल्लाह उल्फत कंदो आ, मोहब्बत कंदो आ। रमजान जे नून में इशारो आ त हिन भलारे महीने में जॾहिं को चंड बीठो आ, ईद जे चंड ताईं मिंट मिंट में, सेकंड सेकंड में, कलाक कलाक में, सुबुह हुजे, मंझंदि हुजे, शाम हुजे, रात हुजे, अल्लाह मोमिनन जे मथों रोज़ेदारन जे मथों पंहिंजी रहमत जो नूर ई नूर वसाईंदो आ। हिन साल त मौलाना ख़बर ही न पई, गर्मी त महसूस ही न पई। हाँ तकलीफ़ थी का रोज़े में 22 रोज़ा ईअं गुज़री विया, पाणीअ जी उञ ही न पई लॻे। बदनसीबा जेको हेड़ी आसानी में भी रोज़ा न रखे। हाँ पाण फरमायाऊं त हिकड़े रोज़े जे करे अल्लाह साईं मां मुहम्मद जे उम्मती के जहन्नम जी बाहि को एडो परे करे छॾींदो। जियां पखिन में काव पखी जंहिंजी उम्र वॾी थींदी आ, उहो ॼमे उनखे रब पर ॾे, वो पखी उड़ंदो रहे उड़ंदो रहे उड़ंदो रहे जेसिताईं जीअरो सॼी हयाती पियो उड़रे। जेतिरा मेल किलोमीटर उड़री वेंदो, हिकड़े रोज़े जे करे मां अल्लाह रोज़ेदार के एतिरा मेल जहन्नम जी बाहि खां परे करे छॾींदो मां। लिखंदा त पखियुनि में वॾे में वॾी उमिरि कांव जी थींदी आहे। अॻे सिंधीअ में वॾड़ा चवंदा हुआ कॾहिं कॾहिं अबा फलाणो त मरे ई नथो, अलाए माइटनि खां कांव जी हॾी खाराई अथव। ये चवणी हूंदी फिलाणो त 100 साल के भी टपी वियो आहे, मरे ई नथो, अलाए कांव जी हॾी खाराई अथऊं। अल्लाह उमिरि रब जे हथ में आहे। बस जॾहिं भी रब घुराए त शल कलमे सां घुराए। हाँ ख़ात्मो शल ईमान ते थिए। ॾाढी खुशी थी। हाफ़िज़ साहब कहिड़े पढ़ायो ख़त्म वेठो हाफ़िज़ अंदर छा नालो अथव? वाजिद अली। हाफ़िज़ वाजिद अली जे क़ुरान जो ख़त्म पूरो कयो अल्हम्दुलिल्लाह। पाण फरमायूं रमज़ान में अल्लाह एडो सखी आ जेको नमाज में कुरान जी तिलावत थो करे, रुगो 3 आयतूं तिलावत करे त रब नामे आमाल वारे लिखण वारे मलाइक के चवे तो मुझे महबूब जे उम्मतीअ जो सवाब लिख। ॼणो 3 ॾाचियूं मां रब जी राह में ख़ैरात कई। मां रात गंदावा में वाइस कयो, ज़िला झलमक्सी। अल्हम्दुलिल्लाह पाण भी हाफ़िज़ भी आया। अल्लाह जी मेहरबानी आ, नाज नखरो नाहे, वॾाई को रब बचाए। शुक्र आ रब मुखे हिन साल 18 रोज़ 18 दफ़ो कुरान मजीद जो ख़त्म ॿुधाइण जी तरावियन में तौफ़ीक़ नसीब कराई। कोशिश कंदो आ पंहिंजो ख़त्म 17 रमज़ान जी रात कढी पोइ ॿियनि वाइज़नि ते वेंदो आहियां जलसनि ते। मुंहिंजो बाबो मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी 80 साल जी उम्र,
पो भी कुर्सी ते वेही 20-20 रकाता कुरान ॿुधे पियो, 2 सिपारा पढ़ा पियो। मुंहिंजो बाबा तव्हां कमज़ोर हो, शुगर जा मरीज़ हो, आराम कयो। चए पुट अलाए शाह हयाती, ॿीहर अब्दुल गफूर शाह खे अलाए रमज़ान नसीब थिए अलाए न थिए। अक्सर ॻोठ वारा बाबे खे सुञाणींदा हूंदा। 16 साल बेर शरीफ में रहिया, पढ़ियूं पढ़ायूं, हाणे ज़ईफ़ थी विया आहिनि, कमज़ोर, नज़र कमज़ोर अथनि। पोइ बि इश्क क़ुरान जो बाबे जो एॾो आहे जो 2 सिपारा मां मुसले ते पढ़ायां पियो। पोइ बि चए पियो पुट हेड़ा मौक़ा अलाए नसीब ॿियो थियनि अलाए न थिए। हिते डंडा डुटा बि लवाइनि था, हाफ़िज़ ते कावड़िया वेठा आहिनि। हाफ़िज़ एॾो पढ़ई थकाए छॾई, इश्क कोन ई क़ुरान जो। मां त चवंदो आहियां कंबर वारो गुल मोहम्मद मुग़ेरी जे ॻोठ में सालियाना ख़त्मुल क़ुरान जे जलसे में अचण वारो। मां त चवंदो आहियां रमज़ान महीनो ई क़ुरान जी सालगिरह जो महीनो। रमज़ान क़ुरान जे जश्न जो महीनो आहे। तॾहिं चए तो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। जमात जागे थी माशाअल्लाह। ये तो कुरान जे इश्क में वेठान। शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। चे तो कुरान रमज़ान में आ, रमज़ान कुरान में आ। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, शान हलबत, जिंदाबाद, शान कुरान मजीद। खत्म तवां भी कढंदा हो, खत्म असां भी कढंदा हो, पर अच त मां तोखे मुर्शिद सोने अली जे खत्म जो अहवाल ॾियां। अली जी निस्बत कीअं हुई क़ुरान सां? अच त ॿुधायां, छो त ॾींहुं बि त सोने अली जी शहादत जो आहे न। अली अलिया अम्मा खातून जन्नत, अम्मा बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा, हसन हुसैन जी अम्मड़, मदीने वारे साईं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लाडली न्याणी, जेका पंहिंजे बाबे मोहम्मद सां मिलण ईंदी त बाबो साईं उथी बिही पंहिंजे कुलनि तो चादर लाए न्याणीअ जे लाइ हेठि ज़मीन ते चादर विछाए मुज़म्मिल चादर बाबो उथी बिही इस्तक़बाल कंदो हो।